सिंध के निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर 1 साल खां पंहिंजी ड्यूटी तां गैर हाज़िर रहंदड़ उस्तादनि खे नौकरियुनि तां फारिग करण जो हुकुम ॾेई छॾियो। सेक्रेटरी स्कूल एजुकेशन खे 7 ॾींहनि अंदरि समूरनि स्कूलनि में निसाबी किताब फ़रहाम करे रिपोर्ट ॾियण जो हुकुम। निगरान वॾे वज़ीर जी सदारत हेठि स्कूल एजुकेशन जो इजलास स्कूल एजुकेशन बाबति ब्रीफिंग। वॾे वज़ीर जो चवणु आहे त उस्तादनि जी सिर्फ़ हाज़िरी काफ़ी न आहे, उस्तादनि खे शागिर्दनि जी तरबियत ऐं पढ़ाइणु अचणु घुरिजे। उस्तादनि जी चूंड खे वधीक बहितर बणाइणो पवंदो। 25,000 उस्तादनि जी IB ज़रिए सिलेक्शन थी चुकी आहे, पर आम चूंडनि सबबि उन्हनि जी मुक़ररीअ खे रोकियो वियो आहे। इन सिलसिले में इलेक्शन कमीशन सां ॻाल्हाईंदासीं। निगरान वॾे वज़ीर इलेक्शन कमीशन सां ॻाल्हाइण जो हदद चीफ सेक्रेटरी खे ॾेई छॾियो। पंहिंजे ज़हन मां इहो तस्वुर ई कढी छॾियो त सुप्रीम कोर्ट मां तारीख़ वठण जो रुझान हाणे न हलंदो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी साजा सुप्रीम कोर्ट में ज़मीन जे तकरार बाबति केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स। संदसि चवणु आहे त सुप्रीम कोर्ट में अल्तवा हेठि केसनि जो अंग तमामु घणो आहे। हितां त 1 तारीख़ ते नोटिस ऐं 2 तारीख़ ते दलील थियणु घुरिजनि। सुप्रीम कोर्ट में को केस अचे थो त हुन जा समूरा कागज़ पूरा हुजणु घुरिजनि। इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस PTI चेयरमैन के अडियाला जेल मुंतकिल करण जो हुकुम ॾेई छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस PTI चेयरमैन के अटक जेल मुंतकिल करण जी दरख्वास्त ते ॿुधणी कई। इस्लामाबाद जा समूरा अंडर ट्रायल कैदी अडियाला जेल में आहिनि। PTI चेयरमैन हेल ताईं अटक जेल में छो आहे, अडियाला जेल में छो न आहे, चीफ जस्टिस आमिर फारूक जा केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स। एंटी करप्शन PTI चेयरमैन जी घरवारी बुशरा बीबी जे अगूणे मुड़स ख़ावर फरीद मानिका खे सरकारी ज़मीन ते नाजायज़ अॾावत जे इल्ज़ाम हेठि लाहौर मां गिरफ़्तार करे वरितो। तर्जुमान मूजिब ख़ावर मानिका ते कब्रिस्तान जी जॻह ते गैर क़ानूनी शादी हाल तामीर करण जो इल्ज़ाम आहे ऐं संदसि ख़िलाफ़ डिप्टी कमिश्नर जे रेफरेंस ते इंक्वायरी करे रहिया आहियूं। ज़रियनि मूजिब ख़ावर मानिका मुल्क मां फ़रार थियण जी कोशिश करे रहियो ऐं खेसि एयरपोर्ट वेझो गिरफ़्तार कयो वियो। साइफर केस PTI चेयरमैन जी ज़मानत वारी दरख्वास्त ते ॿुधणी इन कैमरा थींदी या न, फ़ैसिलो महफ़ूज़। इस्लामाबाद हाई कोर्ट में PTI चेयरमैन जी ज़मानत वारी दरख्वास्त ते ॿुधणी इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक दलील ॿुधण खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। PTI पारां बैरिस्टर सलमान सफ़दर ऐं शाह ख़ावर अदालत में पेश रुगो ॿ वकील रोस्टर ते बीहनि। इहो जेल सहूलियतुनि वारो केस न आहे। केस जो रिकॉर्ड ॾिसण बाद तय कंदासीं त उनखे कीअं खणी हलणो आहे। चीफ जस्टिस आमिर फारूक जा केस जी ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। पाकिस्तानी रुपए जे मुक़ाबले में अमरीकी डॉलर जो मुल्ह वधीक किरी पियो। डॉलर 6 हफ़्तनि जे घटि तरीन सतह ते अची वियो। इंटरबैंक में डॉलर 1 रुपयो 70 पैसा सस्तो थियण बाद 290 रुपया 70 पैसनि जो थी वियो। ओपन मार्केट में बि डॉलर 50 पैसा सस्तो थियण बाद 293 रुपयनि ताईं पहुची वियो। स्मगलिंग के वाक़िअनि में घणे हद ताईं घटिताई आई आहे। ज़ख़ीरा अंदोज़ी ख़िलाफ़ कार्रवाइनि में भी केतिराई टन भाण कणक ऐं खंड पकड़ी वई आहे। कराची में स्ट्रीट क्राइम्स ते जल्द ज़ाब्तो आणे वठंदासीं। पुलिस के सख़्त पेट्रोलिंग जो चयो आहे। जंहिं इलाइक़े में हिरासा करण जा वाक़िया थींदा उतां जे SHO खे हटायो वेंदो। पेट्रोलिंग वधण सां हाणे अवाम खे बहितरी नज़र ईंदी। निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ जो बयान। चयाईं जेके वाक़िया थी चुका आहिनि उन्हनि खे ट्रेस करे वठंदासीं। गैर शरई निकाह केस में अटक जेल अमलदारनि PTI चेयरमैन के डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में पेश न करण जी इस्तदा करे छॾी। सुप्रींटेंडेंट अटक जेल डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट जे सिविल जज के गैर शरई निकाह केस में तलबी जे मामले ते ख़त लिखी छॾियो।
पीटीआई चेयरमैन साइफर केस में अटक जेल में कैद आहे। केस अटक मां इस्लामाबाद आणण सिक्योरिटी जो मसइलो आहे। पीटीआई चेयरमैन खे अॼु पेश नथा करे सघूं, ख़त में मौक़िफ़। वारे में एक महीनो अॻु इज्तिमाही लॼालुट जो शिकार नारी नाज़िया चन्नो कराची जे सिविल अस्पताल में ज़िंदगी जी जंग हाराए वई। फौती वियल नारी जो मढ़ संदसि वारिस सुॾकनि ऐं आहुनि सां ॻोठ खणाए विया। नारी जे फौत थियण खां पोइ वारे में सोग छाइजी वियो, हर अख आली। ठुल में 4 ॾींहं अॻु फुर दौरान हथियारबंदनि हथां क़तल थियल दुकानदार हाफ़िज़ मौज़म नूनारी जो क़तल केस दाख़िल। दहशतगर्दी एक्ट तहत ठुल थाणे ते दाख़िल एफआईआर में बुर्ड़ा बिरादरी जा 3 सुञातल ऐं 3 अणसुञातल जवाबदार नामज़द। केस में अर्ज़ मोहम्मद बुर्ड़ो, हाजी बुर्ड़ो ऐं गाजी बुर्ड़ो शामिल। हाफ़िज़ मौज़म नूनारीअ जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ रहबर चौक ते 5 ॾींहं बि एहतिजाजी धरणो जारी। शहरनि सियासी समाज अॻवाननि जी वॾे अंग में शिरकत। क़त्ल में मुलविस 6 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। कराची जे इलाइक़े कोरंगी में हथियारबंदनि जी फायरिंग में पीउ ऐं धीउ मारिजी विया। मक़तूलनि जा लाश अस्पताल दाख़िल। आईजी सिंध रिफ़त मुख़्तार फायरिंग वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। सखर में गैस सिलेंडर धमाके में ज़ख़्मी थियल वधीक बजणा फौत। हयाती विञाईंदड़नि जो अंग अठ थी वियो। इलाइक़े में सोग। 3 ॾींहं अॻु सखर जे बस टर्मिनल भरिसां डेंटर पेंटर कॉलोनी में गैस सिलेंडर धमाके बाद बाहि लॻण सबबि 8 ॼणा सड़ी विया हुआ। ज़ख़्मियुनि मां वधीक बजणा बचल शाह मियाणी वासी कामरान समो ऐं शिकारपुर वासी बाबर उनड़ ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी विया। मेहड़ भरिसां ॻोठ बेटो जतोई में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में 1 ॼणो मारिजी वियो। मारिजी वियल जी सुञाणप ग़ुलाम सरवर चांडियो तौरु थी। मेहड़ मां ई सरकारी बैंक भरिसां घिटी मां पीरसन जो लाश हथ। लाश जी सुञाणप केनशाह म्यूनिसिपल में सफ़ाई जो कमु कंदड़ मुलाज़िम सिराय सतरंगी नाले सां थी। जाम नवाज़ अली भरिसां हथियारबंदनि हथां 1 शख़्स क़तल। भूबरशाख वटे हथियारबंदनि जी फायरिंग में रिटायर्ड उस्ताद यार मोहम्मद मलुखानी मारिजी वियो। लाश इस्पताल मुंतकिल। शहदाद कोट भरिसां कार खाई में किरी पई। पीउ पुट फौत। दंग लाड़े वटि कार ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी खाई में किरी पई। फौतियुनि में अफज़ल कुरैशी ऐं ज़ोहेब कुरैशी शामिल। शहदाद कोट लॻ ॻोठ साहब खान भट्टी वटि 2 मोटरसाइकिलनि में टक्कर। 1 औरत फौत, 1 ज़ख़्मी। फौती औरत जी सुञाणप शमशाद चांडियो नाले सां थी। ज़ख़्मी बलोच ख़ान चांडियो खे लाड़काणे अस्पताल मुंतकिल कयो वियो। बाकराणी भरिसां दरगाह मशहूरी शरीफ़ मां पुरस्रार नमूने गुम थी वियल नींगरी हथ। 3 ॾींहं अॻु ख़लीक रहमान मशहूरी जे घर में कमु कंदड़ सीता जे ॻोठ क़ाइम ख़ान चांडियो वासिन नींगरी राहीला चांडियो पुरस्रार नमूने गुम थी वई हुई। नींगरीअ जे गुम थियण बाबति ख़बरूं मीडिया ते हलण खां पोइ ड्रामाई अंदाज़ में नींगरी राहीला चांडियो मिली वई। मुबारकपुर भरिसां मासूम नींगरी के बेगारी कैनाल में ॿोड़े क़तल कंदड़ जवाबदार गिरफ़्तार। जवाबदार ख़ान कटू जी मासूम ॿारड़ी ज़ाहिदा पहियार जे कननि मां सोनियूं वालियूं लाहे खेसि बेगारी कैनाल में धिको ॾेई छॾियो हो। मुबारकपुर पुलिस जुमन शाह वारे इलाइक़े मां जवाबदार शाहिद पहियार खे गिरफ़्तार करे वरितो। ॾोह जो एतराफ़। दादू ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में बदअमनी जो राज। ए सेक्शन थाणे जी हद सुरियापाड़े मां हथियारबंद फ्लोर मिल जे मुलाज़िम खां 10 लख रुपया फुर करे विया। ए सेक्शन थाणे ते एनसी दाख़िल। मली जे शाह लतीफ़ टाउन में हथियारबंद शहरी खां 12 लख रुपया फुर करे विया। खैरपुर पुलिस शाह लतीफ़ थाणे जी हद में क़तल थियल शख़्स जे क़त्ल में मुलवस 2 मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिबि 2 जवाबदारनि खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। 1 महीनो अॻु हथियारबंदनि सालह शंबाणी खे क़त्ल कयो हो।
ऐं सांगड़ में गवर्नमेंट गर्ल्स स्कूल जे नर्सरी क्लास में छित जो पखो ॿारनि मथां किरी पियो, 2 ॿारड़ियूं ज़ख़्मी, सिविल अस्पताल मुंतक़िल। ज़ख़्मियुनि में तैयबा ऐं कोमल शामिल। डॉक्टरनि मूजिबि ॿारड़ियुनि जी तबियत ख़तरे खां ॿाहिरि आहे।